العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد المرسلين وخاتم النبيين محمد وآله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ قال إبراهيم رب أرني كيف تحيي الموتى قال أولم تؤمن قال بلى ولكن ليطمئن قلبي قال فخذ أربعة من الطير فصرهن إليك ثم اجعل على كل جبل منهن جزءا ثم ادعوهن يأتينك سعيا واعلم أن الله عزيز حكيم آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسول النبي الكريم. हिन आयत मुबारक जे अंदरि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे। हिकु दफ़े पाण समुंड जे किनारे सां वञी रहिया त समुंड जे किनारे ते हिकिड़ो लाश ॾिठो। अहिड़ी सूरत में हुयो जंहिंमें पाणीअ जी छोली पई अचे त पाणी जा जानवर अचनि पिया ऐं उन लाश मां कुझु पटे खणी पिया वञनि। वरी पाणी जी छोली पोइ ते हटे पई त ख़ुश्की जा जानवर पखी अची वरी उन मां कुझु पटे खणी पिया वञनि। यानी हिकिड़े जिस्म जंहिंजा ज़रा ज़रा मुख़्तलिफ़ जानवरनि पखियुनि जे पेट में पिया वञनि। अलाह जे नबी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात इहो मंज़र ॾिसी रब जी बारगाह में अर्ज़ु कयईं त रब अरिनी कैफ़ तुह्यिल मौता, ए मुंहिंजा रब करीम मूंखे ॾेखार त तूं मोलनि खे कीअं ज़िंदा फरमाईंदो आहे। हीअ टी आयत सबूरी आहे। पहिरीं आयत में बहस हलियो निमरूद सां ज़िंदगी मौत, अलाह मुंहिंजो मारींदो बि आहे ॾियारींदो बि आहे। उन खां पोइ वरी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो बयानु आयो, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे 100 साल वफ़ात ॾेई वरी ज़िंदा फरमाई। ऐं हिन टी आयत मुबारक जे अंदरि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात रब जी बारगाह में अर्ज़ु थो करे त मुंहिंजा मौला तूं कीअं मुर्दनि खे ज़िंदा कंदो आहीं। उलमा इकराम फरमाए त इल्म जा दर्जा हूंदा आहिनि। हिकिड़ो आहे इल्मुल यकीन ऐं ॿियो आहे ऐनुल यकीन, टियों आहे हक़ुल यकीन। इल्मुल यकीन जीअं तव्हां ई असांजो ईमान आहे त अल्लाह वहदहू ला शरीक लहू आहे, इल्म में आहे। ऐं अल्लाह जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात अल्लाह जा आख़िरी नबी आहे। क़यामत जे मथां ईमान, फ़रिश्तनि जे मथां ईमान, बहसत जे मथां ईमान, इहे सभु इल्म यकीन में दाख़िल आहिनि। ऐं ऐनुल यकीन उनखे चइबो आहे जो उनजो अखियुनि सां मुशाहिदो करणु। जीअं असांजो ईमान आहे, असांजे ईमान खां वधीक दर्जो ईमान जेको आहे अल्लाह जे नबियुनि जो, पर उन तमामु ई नबियुनि खां वधीक इल्म जो जेको ईमान जो ऐं इल्म जो जेको दर्जो आहे उहो असांजे आका मदीने वारे साईं जो आहे। छो जो हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके अल्लाह जा नबी आया आहिनि, अल्लाह जे हक़ में उन्हनि जो इल्मुल यकीन आहे त अल्लाह वहदहू ला शरीक लहू आहे अल्लाह वाजिबुल वजूद। पर ऐनुल इल्मुल यकीन ऐं ऐनुल यकीन जेको आहे उहो असांजे आका मदीने वारे साईं जो आहे, जो अल्लाह जो मुशाहिदो करे आयो, अल्लाह खे ॾिसी आयो आहे। महबूब जो ईमान जो जेको दर्जो आहे उहो सभिनि खां मथे आहे। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रब जी बारगाह में अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला मूंखे ॾेखार त तूं आरीनी जी माना त मूंखे ॾेखार त मां ॾिसां त तूं मुर्दनि खे कीअं थो ज़िंदा फरमाईं। क़ाल अवलम तुमिन, अल्लाह ताला जवाब में फरमायो छा तोखे यकीन कोन्हे को छा। क़ाल भला भला किल यतमइन्न क़ल्बी, मुंहिंजा मौला मूंखे यकीन आहे तूं मुर्दनि खे ज़िंदा कंदो आहीं, पर इत्मिनान दिलि जे लाइ मां चवां थो त मुंहिंजे दिलि खे सुकून अचे ऐं मुंहिंजी कैफ़ियत ईमान जी अञा बि आला मक़ाम ते पहुचे जो मां तुंहिंजे कुदरत जे इन करशे में खे अखियुनि सां ॾिसां। यानी केरु ईअं न चइबो त जो सुवाल जो बुनियादु बेईमानी जे बुनियाद ते आहे, बेइल्मी जे बुनियाद ते आहे, ईअं न आहे, बल्कि हिन जे सुवाल जो बुनियादु जेका वजह हुई उनजो रब करीम क़ुर पाक में पाण बयानु फरमाए थो पियो त हुन सुवाल मूंखां इन करे कयो त इत्मिनान दिलि क़ल्ब जे लाइ। यानी बाद सहाबनि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मौजज़ा तलब कंदा, छा उनजो ईमान कोन हुओ, छा ईमान हुयो,
पर पंहिंजे ईमान खे मज़बूत ऐं बुलंद दर्जे ते पहुचाइण जे लाइ महबूब खां सुवाल कंदा त साईं मौजूदो ॾेखारो। यानी हर सुवाल जो बुनियादु बेईमानी ते न हूंदो आहे, पर उन में का हिकमत बि हूंदी आहे। अलाह ताला उनजी हिकमत बयानु फरमाई, पाण बयानु फरमाई त काल भला कीअं त हाओ वॾा किलियत में इन कल्बी, मौला मां पंहिंजे अखियुनि सां इहो मुशाहिदो कयां तुंहिंजी कुदरत जो, जीअं मूं में अञा बि कल्बी ईमान जेको आहे मुंहिंजो अञा बि बुलंद आहे। हाणे इहो सुवाल त वॾो हो न। अलाह ताला फरमाईंदा काल अरबअतन काल फखुज़ अरबअतम मिन तैर फसुरहुन इलैक। हाणे हीअं कर जो 4 पखी पकड़, पोइ उनखे ज़िबह करे उन चइनी पखियुनि जे गोश्त खे पाण में मिला, 4 पखियुनि जे सुम अजर अला कुल जबल मिन हुन जुज़न। पोइ हीअं कर जो कीमो गोश्त जो जेको मिलायल आहे उनखे सिर्फ़ु जबलनि ते उछलाया। छो उछलाया? छोजो जबलनि जे अंदरि जानवर बि रहनि था, पखी बि रहनि था। पोइ उन गोश्त को पखी खणी वञे, को जानवर खणी वञे, पोइ ज़रो ज़रो मुख़्तलिफ़ पेटनि में हलियो वञे। ईअं कर। ऐं हाणे हिन मां इहा ॻाल्हि मालूम थी वई त अलाह जा नबी जॾहिं रब जी बारगाह में अर्ज़ु कंदा आहिनि त अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि जी ॻाल्हि खे रद्द न फरमाईंदो आहे। न त अलाह ताला ईअं इरशाद फरमाईंदो बसि जॾहिं ईमान न अथई त ॾिसी छा कंदे, न बल्कि हुन इसरार कयो ऐं अलाह ताला जी ज़ाती बाबरकात फरमाईंदो तूं ईअं थो चई त रब कीअं मुअनि खे ज़िंदा कंदो आहे, पर हिकु न बल्कि 4। हिकिड़ो छो, चइनि खे को, ऐं उन्हनि जे गोश्तनि खे पाण में मिलाए कीमो करे ऐं उनजे सिरनि खे पाण वटि रखियाई ऐं उनजे जिस्मनि खे कीमो करे उनजा गोश्त वञी जबलनि ते उछलाया। पोइ अलाह ताला जी ज़ाती बाबरकात अॻिते इरशाद फरमायो सुम्मदो हुन, पोइ उन्हनि खे सॾु कर। पोइ जंहिंजो गोश्त कीमो थी मिली वियो आहे उन्हनि खे सॾु कर, याती न कसाया, उहे तोॾे भॼंदा ई था। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छा कयो, कांव खे वरितईं, कबूतर खे वरितईं, कुकड़ खे, मोर खे वठी। इन में रंग आहिनि। उलमा इकराम फरमाइनि त इन में तसौफ़ वारनि मां वॾा मिसाल ॾिना आहिनि। यानी कुकुड़ ॻाढ़ो हुयो, कबूतर अछो हुयो, मोर साओ हुयो, कांव कारो हुयो। यानी 4 रंगनि जा पखी वठी करे ऐं उनखे ज़िबह करे उनजे गोश्त खे कीमो बणाए ऐं उहो खणी वञी जबलनि ते पाण उछलाए, ज़रा ज़रा गोश्त जा, को कंहिंजे पेट में ज़रो वियो, को कंहिंजे पेट में ज़रो हलियो वियो। हाणे अलाह ताला सुम्मदो हुन, हाणे तूं उन्हनि खे सॾु करे याती न कसाया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन पखी जो नालो वठी सॾु कयईं, उनजो गोश्त उहो हवा में गॾु थी जिस्म तयारु थी वियो, अची मुंडीअ सां मिली। वरी ॿिए खे सॾु कयईं, ॿियो तयारु थी वियो, 3 खे सॾु कयईं, 3 तयारु थी वियो, 4 खे सॾु कयईं, 4 तयारु थी वियो। 4 पखी ज़िंदा थी करे अलाह जे नबी जे साम्हूं। हाणे मथे में मिसाल कहिड़ो, मथे में त अलाह पंहिंजी कुदरत सां सम्झे न, पंहिंजी कुदरत सां हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे वफ़ात बि ॾिनाई, वरी ज़िंदा बि कयाई। इनखे चइबो आहे बिला वास्ता, इनखे चइबो आहे बिला वास्ता। पर हिन मिसाल में अलाह ताला पंहिंजे नबी जे हथों इहो कमु कराए थो, इनखे चइबो आहे बिल वास्ता। यानी अलाह ज़िंदा बिला वास्ता करे त ख़ुदा जी कुदरत आहे। जेकॾहिं बिल वास्ता कंहिंखे ज़िंदा करे, जंहिंजे हथ मां करे उहा उन वली जी करामत थी पवंदी ऐं उन नबी जो मौजूदु थी पवंदो। यानी ही अलाह ताला 2 मिसाल क़ुर पाक में अता फरमाया। मथे में अलाह पंहिंजी कुदरत सां पाण उनखे वफ़ात ॾेई करे वरी 100 साल खां पोइ उनखे ज़िंदा कयाई। ऐं हिन में वरी अलाह ताला जी ज़ाती बाबरकात जो मां रब ज़िंदा कंदो आहियां, पर कॾहिं मां पंहिंजे प्यारनि जे हथों ज़िंदा कराईंदो बि आहियां। यानी तव्हांखे 2 ॻाल्हियूं मञणियूं आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी कुदरत सां को ज़िंदा थी वञे त बि उनजे मथां बि ईमान आणे, पर जेकॾहिं मुंहिंजे कंहिं नबी जी दुआ सां ज़िंदा थी पए उनखे बि मञणु ज़रूरी आहे। हाणे अलाह ताला उन 4 पखियुनि जे लाइ फरमाए थो हिनखे ज़िबह कर। ऐं उलमा इकराम फरमाए थो इंसान जो नफ़्स आहे, नफ़्स जा रंग आहिनि, नफ़्स अलाए नफ़्स जे अंदरि केतिरियूं शरारतूं आहिनि, केतिरियूं ख़बासतूं आहिनि। बुज़ुर्ग फरमाइनि था तव्हां पंहिंजे नफ़्स खे क़तलु कयो, पंहिंजे नफ़्स खे क़तलु कयो त इहे ख़वाहिशूं नफ़्स जूं ख़तमु थी वञनि। पोइ जॾहिं ज़िंदा थींदो त वरी पाक थी करे पोइ ज़िंदा थींदो। हिन अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन आयत करीमा में पंहिंजी कुदरत जो मंज़र ऐं पंहिंजी कुदरत जो मुशाहिदो फरमाए थो पियो, असांखे ॾेखारे थो पियो। पर नबी जे वास्ते सां, जेकॾहिं अलाह जे नबी या वली जे वास्ते सां अलाह कंहिंखे ज़िंदगी अता फरमाए, इहा बि उन जी कुदरत आहे। पर हाणे जॾहिं नबी जे हथ मां ज़ाहिर थी पियो त इहो नबी जो मौजज़ो आहे। त मौजज़ो मञण बि फ़र्क़ु आहे।
जेकॾहिं मौजज़े जो इनकार करे थो त उहो अलाह जी कुदरत जो मुनकिर आहे, कुदरत जो इनकार करे थो पियो। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन में इरशाद फरमायाई, फरमाए थो वअलम अन अल्लाह अज़ीज़ुन हकीम, पोइ ॼाण त बेशक अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ग़ालिब हिकमत वारो आहे। हुते फरमाए त इन अन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, अलाह इन शइ जे मथां क़ादिर आहे, यानी कुदरत जो इशारो आहे हिते, कुदरत जो। यानी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जॾहिं ज़िंदा थियो, क़ाल अअलम, चए त मां ॼाणा थो पियो त अन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, अलाह हर शइ जे मथां क़ादिर आहे। पर जॾहिं नबी जी हथनि मां का शइ ज़िंदा थिए थी पई त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात में त बेशक अलाह ग़ालिब हिकमत वारो आहे। कंहिंजी हथ मां ज़ुहूर फरमाए करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात खणो त इन में रब जी हिकमत बि आहे ऐं रब जी कुदरत बि आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात खे उनजे अखियुनि जे अॻियां उनखे मुर्दनि खे ज़िंदा करे उनजो मुशाहिदो फरमाए। ॿी रवायत में अचे थो पियो जॾहिं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह खे ख़लील हुजण जो लक़ब अता फरमायो। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आयो ऐं अची अर्ज़ु कयईं त रब करीम पैगाम तोॾे मोकिलियो आहे त रब तोखे, तूं नबी त आहीं पर अलाह तोखे पंहिंजो ख़लील बणायो, तोखे रब पंहिंजो ख़लील बणायो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इरशाद फरमाए जिब्रील ख़लील छा खे चइबो? ख़लील त अलाह ताला बणायो, पर ख़लील चइबो छा खे? ख़लील जी लफ़्ज़ी माना त दोस्त आहे, पर इन ई जेकॾहिं एॾो उहिदो अलाह ताला ॾिए थो पियो, उन में बि त का हिकमत हूंदी न। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम ने चयो त ख़लील उनखे चइबो आहे त जेका बि दुआ घुरे अलाह उनखे क़बूल फरमाएसि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जीअं उथियो, उथण सां साम्हूं लाश पियो। हाणे जॾहिं ख़लील बणायो थींदा, हाणे दुआ घुरांसि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी त मुंहिंजा मौला मूंखे इहो ॾेखार त तूं मुर्दनि खे कीअं ज़िंदा कंदो आहीं। अलाह ताला फरमाए जेकॾहिं ख़लील आहीं त पोइ हाणे तुंहिंजी दुआ त मां मोटाईंदुसि कोन। ख़लील चइबो ई उनखे आहे जंहिंजी दुआ मोटाइजे न। पोइ जॾहिं ख़लील जो इहो मक़ाम आहे त जंहिंखे अलाह पंहिंजो हबीब बणाए त उनजो शान त अञा मथे आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात, हाणे हीअ छा आहे हिन में जेकॾहिं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ईअं बि इरशाद फरमाए सघे थो त तूं नबी आहीं, तोखे सुवाल करण जी ज़रूरत ई न आहे। जॾहिं तुंहिंजो मुंहिंजे मथां ईमान, मुंहिंजी कुदरत जे मथां ईमान आहे त छा आहे। पर हिन जो इसहार करणु ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजी दुआ खे क़बूल करे, ऐं इहो तूं ई असांखे सम्झाए थो पियो त अहिड़ा बि अलाह जा माना आहिनि जो रब करीम उन जूं दुआऊं रद्द कोन कंदो आहे। ख़ुदा उनजी दुआउनि खे क़बूल फरमाईंदा, जहिड़ी क़िस्म जी बि दुआ घुरनि। हाणे हीअ मुमकिनात मां न आहे, नामुमकिन मां आहे। जेकॾहिं शइ मरी वञे वरी ज़िंदा थिए, हिते ज़िंदा थियण जी उनखे ज़रूरत ई न आहे, छोजो ज़िंदा थियण वारो ॾींहुं अलाह मुक़ररु फरमायो आहे। पर हिन दुनिया जे अंदरि कंहिंजो मरणु वरी ज़िंदा थियणु इहो दुनिया जे उसूल जे ख़िलाफ़ु आहे, क़ानून जे ख़िलाफ़ु आहे। पर अलाह जो नबी जॾहिं हथड़ा खणे थो पियो त ख़ुदा पंहिंजे क़ानून खे नथो ॾिसे, बल्कि उनजी दुआ खे क़बूल फरमाए। दुआ त अलाह ताला सां अमल करे थो।